अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां सर जलाल सोलंकी जी ख़बर ॾींदा हलूं। म्यूनिसिपल जोहीअ जे मुलाज़िमनि पारां पघार न मिलण ते अनोखो एहतजाज कंदे ॻीचीअ में मानी पाए एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। सूमर ताईं पघार न मिलण जी सूरत में टिनि मुलाज़िमनि पारां पाण साड़ण ऐं ॿार विकिरो करण जो चिताव ॾेई छॾियो आहे। मुलाज़िमनि खमीसो जमाली, शमसुद्दीन पंवर, अशरफ जमाली उर्स जमाली ॿियनि अनोखो एहतजाज कंदे ॻीचीअ में मानी विझी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई। 20 ॾींहं थिया आहिनि मगर म्यूनिसिपल मुलाज़िमनि खे माहवार पघार नाहे मिली, जंहिं करे ॿचड़ा फाका कशीअ में मुब्तला थी विया आहिनि। दुकानदारनि ओधर ॾियणु बंदि करे छॾी आहे। असिस्टेंट कमिश्नर मुक़ररु न थियण सबबि संदन पघार रोलड़े जो शिकार आहे। उन मौक़े ते टिनि मुलाज़िमनि तनवीर सोलंकी, अकबर थईम ऐं गुल मोहम्मद शेख पारां सूमर ताईं पघार न मिलण जी सूरत में पाण साड़ण जो चिताव ॾिनो आहे। मुलाज़िमनि पारां अंगारे जे ॾिहाड़े ॿार विकिरो करण जा होका ॾियण जो ऐलान कयो वियो आहे।